बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध वासियो ही तव्हां असांजे जियापे जो लम्हो आहे। अगर जेकर तव्हां असां पंहिंजो पाण खे बचाइण चाहियूं था, अगर जेकर तव्हां असां पंहिंजे नस्लनि खे बचाइण चाहियूं था, उनखे हिन सिंध धरतीअ ते पंहिंजे नस्लनि खे अगर जेकर सुधारण चाहियूं था, जेकर तव्हां असां पंहिंजे नस्लनि खे आबाद ॾिसणु चाहियूं था, सुठो ॾिसणु चाहियूं था, त ही लम्हो आहे। वकील बिरादरी जे हिन लॉन्ग मार्च में तव्हां पंहिंजो हिस्सो गढ़ियो। सभु पंहिंजे पंहिंजे घरां निकिरी करे वकील बिरादरी जे हिन लॉन्ग मार्च खे तव्हां कामयाब कयो। कराची वासियुनि खे बि गुज़ारिश आहे, हैदराबाद वासियुनि खे, सिंध जे हर हिकु बहिराणीअ जे दूर दराज इलाइक़े जे हर हिकु फर्द खे इहा गुज़ारिश जी अपील आहे त महिरबानी करे हिन सिंध बचाइण वारे मंसूबे में वकील बिरादरीअ जो साथ ॾियो। सिंध खे तबाह करण वारे मंसूबे में पीपल्स पार्टी या सिंध गवर्नमेंट जे इरादनि खे रद्द कयो। अगर जेकर हिन वक्त तव्हां असां सुम्ही रहियासीं, अगर जेकर हिन वक्त तव्हां असां सुस्ती कईसीं, हिन लॉन्ग मार्च में तव्हां असां पंहिंजो हिस्सो न कढियोसीं, त वरी अहिड़ो वक़्तु तव्हां असांजे लाइ कोन ईंदो, असांजे नस्लनि जे लाइ कोन ईंदो। इन करे तव्हांखे अपील थी कजे, हिकु सिंधी हुजण जे नाते सां, हिकु वकील भाउ जे हुजण जे नाते सां, त महिरबानी करे सोशल मीडिया ते कम से कम वकील भाइरनि जे हिन आवाज़ खे तव्हां लबे कयो, उनखे शेयर कयो, त पूरी दुनिया ताईं असां वकील बिरादरीअ जो, हिन वकील भाइरनि जो, तव्हांजे असांजे भाइरनि जो आवाज़ पूरी दुनिया ताईं अचे, त सिंध सां थींदड़ वेसाघातियुनि जो इंसाफ़ थी सघे। सिंध अगरि जेकॾहिं गॾु आहे, कराची हुजे, हैदराबाद हुजे, हर सखर हुजे, किरपुर हुजे, सिंध हिकु आहे। सिंध जो को बि इलाइक़ो तव्हां असां खां अलॻि कोन्हे को। इन करे तव्हां असांखे बि हिन वक़्तु मुतहद थियणो पवंदो। हिन गैर कानूनी मनसूबनि, हिन दजाली मनसूबनि खे रद्द करण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो ई ज़रियो आहे त तव्हां असां गॾिजी करे आवाज़ बुलंद कयूं। इन करे तव्हां पंहिंजो हिस्सो गॾियो। वकील बिरादरी जिन आवाज़ खे जेकर पहुची नथा सघो त सोशल मीडिया ते ज़रूरु शेयर कयो, त पूरी दुनिया ताईं, पूरी दुनिया बैनुल अक़वामी सतह ताईं हिन बेरहमाना रवैये खे बेनकाब करे सघिजे। ऐं सिंध हमेशह जीअं बाग बहार हुई, इन ई बाग बहार रहण जे हवाले सां ही मौक़ो आहे त असां सिंध बचाईंदासीं। तव्हां ई असांजो बचा आहे, बका आहे। अगर जेकर सिंध न आहे त न तव्हां आहियो, न असां आहियूं, न असांजा नस्ल हिते आबाद थी सघंदा। इन करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ई पैगाम ॾियण जी कोशिशि कयां थो त महिरबानी करे पंहिंजो पाण खे कुझु लम्हा, कुझु वक़्तु, कुझु मिंट हिन सोशल मीडिया ते वेही करे सिंध जे हिन ज़ालमाना मनसूबे खे रद्द करण जे हवाले सां जेको काफ़िलो वकील बिरादरी जो कराची जी तरफ़ निकितो आहे, उनखे लबैक कयो, उनखे शेयर कयो, उनजी हिमत अफ़ज़ाई कयो। जीअं वकील बिरादरी तव्हां सां अदालतनि में इंसाफ़ जे लाइ लड़ंदो रहंदो आहे। इन करे ही सिंध जो केस, तव्हां ई असांजो केस उहे लड़ी रहिया आहिनि। इन केस खे लड़ण जे हवाले सां तव्हां ई असांजे साथ जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हांजो साथ रहियो त कंहिं बि सूरत में हिन ज़ालमाना मनसूबे खे, हिन दजाली मनसूबे खे वकील बिरादरी कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदी। बसि तव्हांजो साथ ऐं तव्हांजूं दुआऊं जेकर गॾु आहिनि त इंशा अल्लाह ताला कामयाबी ज़रूरु क़दम चुमींदी। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।